हाँ सेठ, तव्हां हिन काउंटर तां बिलिंग कराए छॾियो। रमेश, हिननि जी बिलिंग करे छॾ सेठ जी। भाऊ भाऊ अचो अचो, जय झूलेलाल। जय झूलेलाल भाऊ। भाऊ उन कुंड में जेको टीवी सेक्शन आहे उते जेकी 50 इंच टीवी आहे उन जी घणी प्राइस आहे? अरे मैडम, हिन महिल असांजे शोरूम में दिवाली ऑफर्स हली रहिया आहिनि। अरे वाह। त तव्हांखे जेका प्राइस मिलंदी न उहा बेस्ट में बेस्ट तव्हांखे सॼे शहर में किथे न मिलंदी। अरे वाह, ई त ॾाढी सुठी ॻाल्हि ॿुधायव। घणी आहे प्राइस भाऊ हिन जी? इहा तव्हांखे पवंदी ऑफर सां गॾु डिस्काउंटेड प्राइस 32,999। 32,999 बस। ही त तव्हां ॾाढो वधीक रेट था ॿुधायो पिया। अरे न न न, इहे धनतेरस ते मूंखे पंहिंजे ॿारनि खे गिफ्ट करणी आहे, तव्हां रेट ॾाढो वधीक था ॿुधायो भाऊ। बिल्कुल भी न। तव्हां इहे भले किथे बि चेक करे अचो। हो जेको रोड टपे दुकान आहे भाऊ, उन जो रेट एॾो कान्हे। उन 50 इंच जो रेट घटि ॿुधायो हुयो। तव्हां भले चेक करे अचो। शइ इहा न हूंदी, शइ ॿी काई हूंदी। त छा अहिड़ी छा ख़ासियत आहे तव्हांजी हिन टीवीअ में? अरे हिन में अहिड़ी ख़ासियत आहे जेका तव्हांखे किथे बि न मिलंदी। अच्छा, अहिड़ी कहिड़ी ख़ासियत आहे? हीअ जेका टीवी आहे न, इहा ऑटोमेटिक टीवी अथव। ऑटोमेटिक टीवी? ये त नई ॻाल्हि ॿुधी आहे। ऑटोमेटिक टीवीअ में छा थींदो आहे? अरे जंहिंमहिल तव्हांजे घर में लाइट बंदि थींदी न, टीवी पंहिंजो पाण ई बंदि थी वेंदव। अरे वाह, हाँ, छा नई ॻाल्हि ॿुधाई अथव तव्हां। बिना रिमोट खे हथ लॻाए टीवी पंहिंजो पाण ई बंदि। इहो त मुंहिंजा ॿार ॿुधी करे ख़ुशि थी वेंदा। हिकिड़ो कमु कयो, हीअ टीवी तव्हां पैक कराए छॾो, मां कार्ड ॾियांव थी, पेमेंट कराए छॾो, डिलीवरी तव्हां धनतेरस जे ॾींहुं ॾिजो भाऊ। पक्का पक्का, मुंहिंजा ॿार जाम ख़ुशि थी वेंदा। पक्का, मां हाणे ई तो बिलिंग करायां। हाँ हाँ, महिरबानी महिरबानी। बिल्कुलु।